पीटीआई ऐं नवाज़ लीग अवामी राब्ता मुहिम शुरू करे छॾी आहे। पीटीआई पारां अॼु मियांवाली में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। चेयरमैन इमरान खान ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा पिंडाल तयारु थी वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। नवाज़ लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ अॼु अटक में जलसे खे ख़िताब कंदी। आख़िर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पीटीआई पारां अॼु मियांवाली में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। चेयरमैन इमरान खान ऐं ॿिया अॻुवान जलसे खे ख़िताब कंदा पिंडाल तयारु थी वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जॾहिं त नवाज़ लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ अॼु अटक में जलसे खे ख़िताब कंदी। स्पोर्ट्स स्टेडियम में जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया। पीटीआई पारां अॼु मियांवाली में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। चेयरमैन इमरान खान ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा पिंडाल तयारु थी वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जॾहिं त नवाज़ लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ अॼु अटक में जलसे खे ख़िताब कंदी। स्पोर्ट्स स्टेडियम में जलसे जूं तयारियूं मुकमल आहिनि।